बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। अॼु जी हिन वीडियो में असां पढ़ंदासीं तव्हांजो 3 नंबर सबक़ जंहिंजो नालो आहे नात। ठीकु आहे बेटा, त हीउ जेको तव्हांजो लेसन आहे नात, इहो नज़म जी सूरत में आहे। इनखे असां चङी तरह लफ़्ज़ बाय लफ़्ज़ पढ़ंदासीं। पूरो नज़म पढ़ण खां पोइ, पूरी नात पढ़ण खां पोइ असां जेको आहे सो इन जी मश्क़ जी तरफ़ वधंदासीं। इन में जेके सवाल जवाब आहिनि उहे तमामु हल कंदासीं ऐं उन में जेके ॿिया हिसा आहिनि उहे सभु इंशाअल्लाह हल कंदासीं। ठीकु आहे बेटा, त शुरू कयूं था पंहिंजी नात खे पढ़णु। सबक़ टियों, नात। मुहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिंजे लाइ नफ़रत हुई, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में हर बशर जे लाइ इज़त हुई, ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं पंहिंजी मुरवत जो बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई, नज़र में, सोच में, गुफ़्तार में, किरदार में जंहिंजे अवल खां ताअबद क़ाइम रहण वारी हक़ीक़त हुई, उते माहौल पैदा थियो मुहब्बत जो, उख़ुवत जो, जिते वीछा ई वीछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। बेटा ही नज़म यानी नात जेकी आहे इस ताईं थी कंप्लीट। इन जो जेको शाइर आहे उहो आहे अब्दुल हलीम जोश। ठीकु आहे बेटा, त हीअ जेका नात आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान आहे जेका, इहा अब्दुल हलीम लिखी आहे, जेका तमामु बहितरीनु नात हुई। ठीकु आहे बेटा, त हाणे असां वधूं था पंहिंजी मश्क़ जी तरफ़, जंहिंमें पहिरियां तव्हांजा सवाल जवाब थो अचे। ठीकु आहे, पहिरियों हिसो आहे मश्क़ जो, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ में थो अचे शाइर हिन नज़म में कंहिंजी तारीफ़ कई आहे। बे में आहे त नबी सगोरे जी वाखाण शाइर कहिड़नि लफ़्ज़नि में कई आहे। जीम आहे हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पैदा थियण खां अॻु दुनिया जी कहिड़ी हालत हुई। दाल में आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ॾिनल सबक़ मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी। ठीकु आहे बाबा। सवाल नंबर पहिरियों आहे शाइर हिन नज़म में कंहिंजी तारीफ़ कई आहे। जवाब, शाइर हिन नज़म में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी तारीफ़ कई आहे। सवाल नंबर 2, नबी सगोरे जी वाखाण शाइर कहिड़नि लफ़्ज़नि में कई आहे। जवाब, नबी सगोरे जी वाखाण शाइर मुहब्बत वारनि लफ़्ज़नि में कई आहे। ठीकु आहे बाबा। हाणे सवाल नंबर 3 आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पैदा थियण खां अॻु दुनिया जी कहिड़ी हालत हुई। जवाब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अॻु दुनिया में हर माण्हू जे विच में वीछा ऐं नफ़रतूं हुयूं। ओके। सवाल नंबर 4, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ॾिनल सबक़ मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी। जवाब, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ॾिनल सबक़ मां असांखे इहा नसीहत मिले थी त असां हिक ॿिए सां प्यार ऐं मुहबत सां रहूं ऐं अल्लाह ताला खे घणे खां घणो यादि करियूं। ठीकु आहे, त हेसि ताईं तव्हांजा जेके सवाल जवाब आहिनि उन्हनि जो सिलसिलो थियो पूरो। हाणे अॻिते हलूं था किताब जी तरफ़। उन खां पोइ नंबर 2 में आहे त हेठियनि लफ़्ज़नि जी माना लुगत मां ॻोल्हे लिखो। ठीकु आहे, त लफ़्ज़ आहे तव्हांजो पहिरियों सदाकत, ॿियो आहे मुरवत, बशर, इनायत, उख़ुवत, अदावत। हाणे हिननि जी माना ॾिसूं था। ही त बाबा साॻियो सवाल हिते लिखियो आहे, हेठियनि लफ़्ज़नि जी माना लुगत मां ॻोल्हे लिखो। हिन तरफ़ लफ़्ज़ आहिनि, हिन तरफ़ हुननि जी माना आहे। सदाकत जो मतिलबु आहे सचाई, मुरवत जो मतिलबु आहे लिहाज़, बशर जो मतिलबु आहे माण्हू, इनायत जो मतिलबु आहे करम या महिरबानी, उख़ुवत जो मतिलबु आहे भाइपी, अदावत जो मतिलबु थींदो दुश्मनी। ठीकु, उन खां पोइ हाणे नंबर 3 में अचे थो त हेठियूं सिटूं मुकमिल करियो। हीअ असां वटि ब्लैंक्स आहिनि। इन तरफ़ जेको आहे सो नात जा कुझु लाइनूं लिखियल आहिनि, अदद लाइनूं लिखियल आहिनि, असांखे हुननि खे पूरो करणो। ठीकु आहे, त अचो त हिननि खे मुकमिल करियूं। हेठियूं सिटूं मुकमिल करियो। मुहब्बत जंहिंजी फितरत हुई, ब्लैंक आहे असां वटि, उन में छा फिल कयो आहे असां, सदाकत जंहिंजी सीरत हुई। ॿी लाइन आहे इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी, ब्लैंक में फिल कयो आहे जंहिंजी इबादत हुई। ठीकु, ॿियों हिसो आहे ककर वांगुरु वसायो मींहुं, ब्लैंक में लिखियो आहे जंहिं पंहिंजी मुरवत जो। इन जो ॿी लाइन आहे बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि, ब्लैंक में ईंदो परावनि ते इनायत हुई।
ठीकु आहे, तेसिताईं तव्हांजा ब्लैंक्स जेके आहिनि थी विया पूरा। हाणे अॻिते हलूं था। जी त बेटा हेसिताईं सुफ़े नंबर 8 ते तव्हांजो नात जेको आहे सबक़ नंबर 3 थियो कंप्लीट। उमेद आहे त तव्हांखे सुठो समझ में अची वियो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे वाक़ई में समझ आयो आहे त ज़रूरु वीडियो खे लाइक कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अस्सलामु अलैकुम।